PDM पारां कराची मेरीगल चौक ते महांगाई वफाकी सरकार की अवाम दुश्मन पॉलिसियुनि खिलाफ कयल एहतजाजी मुज़ाहरे के PDM सरबराह मौलाना फजल रहमान, अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खान अब्बासी, महमूद खान अचकज़ई, नेशनल पार्टी के सरबराह ऐं बलोचिस्तान के अॻूणे वॾे वज़ीर डॉक्टर मालिक बलोच ऐं ॿियनि ख़िताब कयो। एहतजाजी मुज़ाहरे सां ख़िताब कंदे मौलाना फजल रहमान चयो त ग़ुरबत खां तंग अवाम पार्लियामेंट साम्हूं ॿार खपाइण लाइ बीठा आहिनि। मईशत मुस्तहकम थियण सां ई क़ौमूं मज़बूत थींदियूं आहिनि। तारीख़ शाहिद आहे त जिते इक़्तिसादी बहरान आयो उते बग़ावत जनम वरितो। हुन चयो त जेका हुकूमत क़ौम खे लॼाइण जो सबबु बणिजे उनखे इक़्तिदार में अचण जो को बि हक़ नाहे। असां पहिरें ॾींहुं चई छॾियो हो त हीअ हुकूमत नाअहल ऐं नाजाइज़ आहे। नाअहल हुक्मरान पिनी वक़्तु गुज़ारे रहिया आहिनि। सॼी दुनिया में 22 करोड़ अवाम खे लॼाए पियो वञे। संदसि चवणु हो त हुकूमत मुल्क खे तबाही ॾांहुं वठी वञी रही आहे। हर तबिको मायूस थी चुको आहे। असां मुल्क जी बका जी जंग विड़ी रहिया आहियूं। हुकूमत मां जान न छॾाई वई त मुल्क जी सलामती जो सवाल पैदा थी वेंदो। मौलाना फजल रहमान चयो त हुकूमत मुखालिफ़ इतिहाद PDM जी रैली कराची खां पोइ कोयटा, लाहौर, पिशावर ऐं इस्लामाबाद पहुचंदी। PDM जो सफ़र अॼु कराचीअ खां शुरू थियो आहे। 17 नवंबर ते कोयटा ऐं 20 नवंबर ते पिशावर में जलसो थींदो। लाहौर खां पोइ इस्लामाबाद में वेंदासीं। PDM जे सेक्रेटरी जनरल ऐं अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खान अब्बासी ख़िताब कंदे चयो त महांगाई समेत मुल्क जे समूरनि मसइलनि जो हल फौरी ऐं शफ़ाफ़ चूंडुनि में आहे। संदसि चवणु हो त 2018 जूं आम चूंडूं चोरी कयूं वियूं। समूरनि इदारनि खे आईनी हदुनि में रही मुल्क जी बहितरी लाइ कमु करणु घुरिजे। महंगाई के हाथों आम आदमी की ये हालत हो चुकी है कि इस्लामाबाद के पार्लियामेंट लॉजेस के सामने लोगों ने अपने बच्चे बराए फरोख्त के बोर्ड लगा रखे हैं कि उनसे अपने बच्चों की भूख नहीं देखी जाती। हमने तो पहले दिन कहा था कि ये हुकूमत चोरी के वोट से आई है, ये हुकूमत नाजायज है, ये हुकूमत नाअहल है, ये हुकूमत नालायक है। इस मुल्क को कहां पहुंचाया जा रहा है। हम भीख मांगकर दिन रात गुजार रहे हैं। कभी सऊदी अरब से भीख मांग रहे हैं, कभी चीन से हम भीख मांग रहे हैं, कभी कहां दर बदर ठोकरें खा रहे हैं और हर जगह इन्हीं हुक्मरानों के हाथों 22 करोड़ कौम की रुसवाई हो रही है। हम इदारों को भी कहना चाहते हैं कि वो हक़ाइक़ को समझें, अपने किरदार का दोबारा मुताला करें, माजी में जो उनसे गलतियां हुई हैं उन पर नजर डालें। ये सफर चलेगा। आज कराची से शुरू होगा, 17 को कोयटा में होगा, 20 को पिशावर में होगा, लाहौर तक जाएगा और इंशाअल्लाह हम इस्लामाबाद तक जाएंगे।